हाँ बुधो ये हदीस आहे जेका इमाम तिरमिज़ी इमाम इब्न माजा आंदिया हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत फरमाइन था ॾाढी कम जी ॻाल्हि आहे ॿुधंदो त तव्हांजो पाव रत जो वधी वेंदो दिलियूं हाज़िर कयो त मां अर्ज़ कयां ज़हन ऐं ज़मीर हाज़िर कयो त मां अर्ज़ कयां अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल मा मिन अय्यामिन अहब्बु इलल्लाह अन युतअब्बद लहू फीहा मिन अशर ज़िल हज्जत। साईं फरमाइनि था त अल्लाह के सारे ॾींहनि में अहिड़ा के बि ॾींहं प्यारा ऐं महबूब ॾियारा न आहिनि जहिड़ा ज़ुल्हज जा पहिरियां 10 ॾींहं रब वटि महबूब आहिनि। युअदल सियाम कुल यौमिन मिनहा बिसियाम सना। ज़ुल्हज जे पहिरियनि 9 ॾियारनि जो जेको रोज़ो थो रखे त हिकिड़ो रोज़ो साल जे रोज़नि जे इबादत जे बराबरि आहे। को माण्हू महरम सफ़र ज़ुल्हज महरम खां वठी ज़ुल्हज ताईं 12 महीना रोज़ा रखे त उनखे बि को अजुर मिलंदो या न मिलंदो सवाब मिलंदो या न मिलंदो। साईं सुहिणो सैयद इकबाल शाह रोज़नि जो शौक़ीन आहे। साईं हिकिड़ो नफ़ली रोज़ो साईं फरमाइनि था कांव पैदा थिए ऐं पंहिंजे हिकिड़ी जिहत ते उॾामण शुरू करे पोइ जेतिरी उनजी ज़िंदगी आहे जेतिरो उॾामंदो वञे सिधो ऐं कांवनि जी उमिरि तमामु वॾी थींदी आहे 100 साल बि उमिरि थींदी आहे। हाणे कांव जे उॾामंदो वञे त जेतिरो मुफ़ासिलो तय कंदो साईं फरमाइनि था हिकिड़े नफ़ली रोज़े जे बदिले में एतिरी जन्नत जी जागीर उनखे ॾिनी हुई। उन ॻाल्हि सम्झ में आई। साईं फरमाइनि था त होॾो सारो साल को रोज़े में गुज़ारे उन जे साल जे रोज़नि जो अजुर हिक पासे ज़ुल्हज शरीफ़ जी पहिरीं तारीख़ रोज़ो रखे त साल जे रोज़नि जो सवाब वरी 2 तारीख़ जो रोज़ो रखे त वरी 2 साल जो सवाब वरी 3 तारीख़ जो रोज़ो रखे त 3 साल जो सवाब ऐं 9 तारीख़ जो रोज़ो हिकिड़े 9 तारीख़ जो रोज़ो 2 सालनि जे इबादत जो सवाब। सुभान अल्लाह।